चांहि जो प्यालो। खैरा जी सिर ॾे खैर हुजे। भागुल हथ त वाह जो थई, चांहि त ठाही थई। वाह 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 वाह। हे सॼी उमिरि पंहिंजे घर में तू तड़बड़काए पी अथई, हाणे सही क़िस्मत सां सुठी असली चांहि मिली अथई, सुठी कीअं न लॻंदई। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तोखे घर में वेहण कोन आहे। हाँ, मां पंहिंजे घर में वेहां ऐं तूं दिल खोले हिते अची मुंहिंजूं गिलाऊं करी, इहे न अधी अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे, तोखे अजाई वहम अचे वेठा आहिनि। आऊं चवां थी तूं विच में टपो न ॾे त बटी न भञी छॾे। अरे हिन धुती खे त आदि पुॼा तूं कंदी छा मूंखे? समझी खैरा जे सिर ॾे खैर हुजे। वञे थी आखिरी मार का खुदा जी पयो पंहिंजे पाण में विड़ी मारो। धूड़ पयो मुंह में, मूंखे छो तूं मारियो? धूड़ तूं वञी पा, जेकॾहिं आईंदा तुंहिंजे घर में वेही मुंहिंजी गिलाती आहे न त मुआ तोखे आऊं सकींदसि, तोखे आऊं अड़ी हल हाणे हल। हा वॾी आई आहे खैरा खे आकड़ ॾेखार। अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अहिड़ी थी कयां जो यादि कंदी आहे। छा मूंखे तूं कंदी? हिन नमूने खे ॾिस ॾिस सलाह आयो सभु। तोबा माई तोबा तोबा। तौबा करण मां कुझु कोन वरंदव। मां थी चवां जे दर टपी अचे न त हीअं मोचड़ो हणूसि, मोचड़ो। हा हाँ माई हाँ, तो भी घटि कोन कई आहे। विढ़नि त पंहिंजे घर में वञी विढ़नि, असांजे घर अचे छो थी विढ़नि? ॾचो खणी कयो था। हाणे का पवे खुदा जी। हाकिम खान ॾाढो सुस्त थी पियो आहे। टे भेरा मूसा खान ॻोठ मथां हलां करे वियो आहे, पर तव्हां ख़ामोश रहियो। उनजे खिलाफ़ तव्हां को बि कदम न खयो आहे। मां मञा थो त रईस वॾे तव्हांखे रोके रखियो आहे। तव्हां उनजी इज़त ख़ातिर भली पोइते रहो, पर मूंखे इजाज़त ॾियो त मां मूसा खान जो वाटू रोकियां। जवार नहीं मां सुस्ता ऐं न ई मूसा खान खां टिॼां थो। ख़ामोश आहियां त सिर्फ़ अदा वॾे जे करे, ऐं हू बि मूसा खान सभु हदूं ओरांजे चुको आहे। पोइ अहिड़े मस्त उठ खे ॾांव ॾियण असांखे बि ईंदो आहे हाकिम खान, असांखे बि ईंदो आहे। असां सिर्फ़ और सिर्फ़ तव्हांजे करे ख़ामोश आहियूं। जेकॾहिं तुंहिंजो हथ असांजे मथां हुजे त अहिड़े अणघड़ियल रईसनि जा पटका तोखे धूड़ में मिलाए ॾियूं। पोइ अहिड़ो त कमु कयो मूसा खान सां जो ता हयात हिन ॻोठ जो रुख न करे। मूसा खान खे हिन ॻोठ में त छा, पर उनजे ॻोठ में घिरी उनखे हवेली में मारण लाइ बि तयार आहियूं। उनजी ज़मीन ते कब्ज़ो करे उनखे घर खां बेघर करण लाइ तयार आहियूं। तव्हां सिर्फ़ पुलिस खे पलण जो वाइदो कयो, बाक़ी मूसा खान खे ॾींहं जा तारा असां ॾेखारींदासीं। असांजी हिकिड़ी हकल सां मूसा खान जी अखियुनि अॻियां तिरवरा न अची वञनि त मुंहिंजो नालो बि जब्बार खान नाहे, जब्बार खान नाहे। इन कम जे लाइ मां सिर्फ़ पुलिस खे न बलींदुसि, बल्कि तव्हांखे पंहिंजी हमराहनि जी मदद बि ॾींदुसि। इन खां अॻु तव्हांखे मुंहिंजो हिकु कमु करणो पवंदो। हिन कम एवज़ छा? पर जेकॾहिं तव्हां हुकुम कंदव त तव्हां लाइ 1000 कम करण लाइ बि तयार आहियूं। तव्हां असांखे आज़मायो ई किथे आहे हाकिम खान, किथे आज़मायो आहे? जेकॾहिं असांखे बाह जे ॿरंदड़ मच में लाहींदव त बि असांजा कदम पोइते न हटंदा, छो त असां लुख में सड़ी रुख थी विया आहियूं। रुख ज़िंदगी तां आसरो पले अॻुवाट ई सिर सां कफन ॿधी छॾियो आहे, ऐं जेके सिर सां कफन ॿधी निकिरंदा आहिनि उहे कंध पोइते न हटाईंदा, पर कंध कपराए छॾींदा आहिनि। तूं हुकुम करे ॾिस हाकिम खान, असांजो सिर बि तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे। जवार मूंखे सिर घुर्जे न, पर कंहिंजो सिर कदमनि ते झुकाइणो आहे। जेके सिर झुकंदा न आहिनि उन्हनि खे कटे छॾींदा कयो हाकिम खान। न न न मजू न, इहो सिर कटबो न। इन सिर खे मुंहिंजे कदमनि जे आॾो झुकाइणो आहे। तव्हां पहिरियों भेरो कमु चयो आहे हाकिम खान, तव्हां हुकुम करे ॾिसो। केॾो बि अरलो इंसान हुजे, जेकॾहिं उनखे मारे मञाए तुंहिंजे कदमनि में न उछलायूं त असांजो नालो मटाए कुते ते रखी छॾिजां, कुते ते।
हाकिम खान ही कम जा माण्हू अथई कम जा। इहो कमु हिननि जे ई हवाले कयो, थी सघे थो त असां खां बहितर नमूने कनि। इहो कमु मां पंहिंजे माण्हुनि खां बि कराए सघां थो, पर अदा वॾो नाराज़ थी वेंदो, तंहिं करे इहो कमु बि थिए ऐं अदा वॾे खे ख़बर बि न पए। बेफ़िक्र थी कमु ॿुधाए हाकिम खान, हिकु बिड़क बि ॿाहिरि न निकिरंदी। जेकॾहिं निकिरे त असांजा सिर धड़ खां धार करे छॾिजां। असांजो खून तोखे माफ़ आहे। पोइ गौर सां ॿुधो, समझी वियुसि रहित समझी वियुसि। इन खां वधीक अरला इंसान सिधा करे छॾियासीं, पर इन जी कहिड़ी मजाल जो असांजो चवण न मञे। कुझु ई ॾींहं में उन्हनि जो कंध तुंहिंजे अॻियां झुकाईंदासीं हाकिम खान। असांजे कार खां बची करे तुंहिंजे कदमनि में न अची किरे त असांजो नालो मटाए छॾिजांइ हाकिम खान, नालो मटाए छॾिजां। हद खां वधीक कोशिश कजो, हद खां वधीक, त जीअं इहो राज़ अदा वॾे जे आॾो न खुले। होॾां जो कमु असां पाण संभाले छॾींदासीं। बाक़ी जेकॾहिं हिते को मिलणु अचे त मोलू खे सम्झाए छॾिजो त उनखे रईस वॾे सां मिलण न ॾियनि। मौलू खां अलावा हिते मूं वटि 2 कुआड़ा वेठल आहिनि, हितां जो तव्हां खुटको कयो ई न। ॿाहिरि उन लाइ ॿारण असां था वञी ॿारियूं। इहो असांजो तोसां वाइदो आहे। जल्द अची तुंहिंजे कदमनि में किरंदो। हाणे इहो सुॾकण छॾे ॾे, तुंहिंजी पोइवारी थी चुकी आहे। जल्द तुंहिंजो पीउ पैसा खणी ईंदो ऐं खानू खरदमाग जे चंपे मां तोखे आज़ाद कराईंदो। जेकॾहिं अञा बि इहो पिटको न ॾियूं न त 2 महीना ॿिया बि तोखे हिते विहारे छॾींदासीं। न मूंखे हिते वधीक न विहारजो। कुर्बान वञाए, जेकॾहिं तुंहिंजा इहे हाल रहिया त 2 महीना त छा, असां तोखे 2 साल बि हिते विहारे सघूं था। इन्ही करे तोखे चऊं था त खानू खरदमाग जो दिमाग़ ख़राब न कर। किथे वक्त खां अॻु तोखे ख़त्म न करे छॾियऊं। घणो ई पिणे हराम खाधो आहे। नलका, साइकिलियूं ऐं ज़कात जा पैसा सभु खाई पेट में हज़म करे वियो ऐं पेट में वीलो बि न पियुसि। अहिड़नि सूअर सेठनि खे जेकॾहिं पेट में वलूटा पवंदा न त हराम खाइनि ई कोन। हितां वञण खां पोइ पीउ खे ॿुधाए छॾिजांइ त ग़रीबनि जो माल कुझु घटि खाए। जेकॾहिं न मुड़ियो त वरी कानू खर दिमाग़ हुन जे निड़ीअ में हथ विझी साओ निपोड़े कढी फिटी करे छॾींदुसि। हराम खोर कंहिं जाइ जो। ॾिसो तव्हां मुंहिंजे बाबा खे अजायो घटि वधि पिया ॻाल्हायो। मुंहिंजो बाबा त हिकु 5 वक़्त निमाज़ी आहे। पीउ हथ में तस्बीह खई आहे, उहा ज़माने खे ॾेखारण जे लाइ। तुंहिंजे पीउ जहिड़ो पलीत इंसान हिन दुनिया में तोखे नज़र कोन ईंदो। हू तोखे मुअज़्ज़ज़ थो लॻे न, इन लाइ जो हू तुंहिंजो पीउ आहे। बाक़ी पुछ ग़रीब अबोच ॿारनि खां जेके पाणी पीअण लाइ तुंहिंजे पीउ जे दर ते हिकु नलके जे लाइ धिका खाई खाई वापसि मोटी विया, पर तुंहिंजे पीउ उन्हनि खे 1 रुपयो बि न ॾिनो। रुपयो बि न ॾिनो। ऐं हू तव्हांजे लाइ बिल्डिंगियूं पियो वधाए त जीअं तव्हां सोफनि ते वेही आराम कयो ऐं तव्हां पोइ लोनवाणी बि न ॾिसो। तव्हां असांजा ग़रीब अबोच माण्हू पधरे पट सुतल आहिनि, पधरे पट। तव्हां अबोच माण्हुनि जो माल खाई सुकून सां रही सघंदव न? कॾहिं बि न। हाणे अबोच माण्हुनि जे हक़ हिसाब वठण लाइ खानू खरदमाग मैदान ते लही चुको आहे।
सेठ महरम जड़ा कई हराम खोरन दा पेट चीरे गरीबन जो हक हिसाब उन्हनि खां छिके कढी ॿाहिरि ईंदुसि ऐं पोइ ॾिसां त इहे हराम खोर हिन धरतीअ ते कीअं था रही सघनि। कुर्बान वञे जहिड़ो हक़ जो नारो हयो अथई त असां बि तो तां सिर कुर्बान करे छॾींदासीं। इन्हनि हराम खोरन जो जीअण जंजाल करे छॾींदुसि जंजाल। इहो खानू घर दिमाग़ जो तोसां वाइदो आहे। मिलंदो मूंसां पाणी मिलंदो पाणी मिलंदो मूंसां पाणी मिलंदो मुंहिंजो नसीब बस मूंखे मिलंदो पाणी मिलंदो मूंसां पाणी मिलंदो पाणी मिलंदो मूंसां पाणी मिलंदो मुंहिंजो नसीब बस मूंखे मिलंदो। मुआ जॾहिं महिल तो मूंखे ॾिसी वात पटिजो थो वञे ख़ैर ताईं तोसां। ये गुलाब जूं पनकरियूं तो मुंहिंजे मथां उछले मूंसां मोहबत जो ऐलान कयो आहे शुक्रिया। छा 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 मुआ आऊं तुंहिंजी डर हितां डर आऊं तो सब मोहब्बत कान थी करे। अरे तुझे बिल्ले सां मोहब्बत बुढ़ी नथा मरी हां वाह जो हथ त खुदे जो खुदा वेठा है। हां हाणे थी ॿुधाई छा जो एडी कातल नती समझी त मो पंहिंजो पाण खे आइंदा हिते तूं अची त मूंखे ॾेखार। अरे हेॾे परे थी पी हो मुझे छोकरे खां हां को शर्म हया अथई जाना मुझे गुगदा में छोकरे के थी मारे पई चाटी मादे के दे दी मेरी नांद दी था कई। अरे खैरा जेसरा दे खैर हो जे तू जी आहेण जी उम्र रांद खेडण जी सच्चो इश्क न बुद्धदा होवे चाहे होवे चितरी दादी मुआ अन्या इते बीठो तो थापी हां नथी चवाई चाची तो किस खून दे अबे खून दे खोदा दे यो करे छाती खैरा जेसरा दे खैर हो जे ये न थी चवाई ती वने थी वधंदी अड़ी कुछ हां शुक्र कुछ जनी हां शुक्र अड़ी घेटिया में भी थी पांचे मथां भी कलक खिलाई ता सांजे मथां भी अड़ी पर समझाए पंजे ने बिल्ले के वरी जे मुझे सामू आया ये मुंडी मोड़े छडींदी सांस। अड़ी खैरा जेसरा दे खैर हो जे तू मुझे छोकरे के हाथ तलाए दिस छा कंदी तू कंदी भी छा मुके कुछ करे त देखार ना कुछ भी कोन तोखे कुछ भी कोन कंदस तू भली वठी वनी घर में हारे वडी का धुती र नहीं हां झेड़ा लेवती थी को बहाना गोली दी ठयो हाने ठयो काए गजन को गट्टी को बचा दो हेलो घर आनी न तो मत बाधल करे जाव बोले हाने दो भी तो आरो पहुंची वियो खैरा पंचे को थम तो मुड़ी में दो माए हिते न छड़ी दो माए न कि तू पार मता न के साम था मारू केला न के रोचर कंदो माए जे ते छडावे वारो कोन मिलंदिया। अरे खैरा जेसरा देखार हो जे जे हो गैरतिया ना तो पादे बादलिया के वठी वनी घर में हार मुखे हेडन दखर काय न देखार मां तो खौंड जा कोन थी हां आता तो नुकिर में नजर जा तेरे टोली मत अरे छे हो छड मार पया ने तू ही खड़ी मोड़ अरे समझाए पादे तो देखे हारा तो लठियो लारे पियो समझे का इन मोड़ती मां काय हलो हाने हलो परे की बगा तू सट सही तू छड माइन जो झेड़ो है मुरसाल जो छा वने तू माथ कर भी न। अरे खैरा जेसरा दे खैर हो जे छडे ने तो देखे छडेस अच्छे तो सही ना तो हिन जो टमाटा को भजा चंगी तरह तू मुझे तंगू भजनी हां तंगू मुझे तू भजनी। अरे वाह मरे छला ओ खुदाए पाड़ू पटई कहर पवई माखे लठे हई अरे मुते मुरसबिया जडी हतई हत ना है कयो ओ माखे तो गाड़ो रत में करे छडियो मां तो के जेल में विचराई दस। अरे खैरा जेसरा दे खैर हो जे मां तो के न बदरायो तो माखे तू वने हल नुकिर हल चगो हाने हल ना तो ही मोई सजे गोठ के खणी गड गदी माड़ू खिलाई दई माड़ू। अरे आपके घाटे जला रहा ना यार वो छद हाने हले तकड़ोच ये रत ना भाई सजा अच्छा ओ मां याद रख दे चगो हाने मैं जेल में बंद न कराया वाले चलू खैरा जेसरा दे खैर हो जे तो खेने घर में बदराए न मां करायो त मुझो नालो भी खैरा ना है हाने दिसा तो तू किया थो पे सुकून सा घर में बाहर लगाई से रखे छल को खुदाए पाड़ा पटाई रब रसूल को जाई
हाँ ते तुझी यहाँ रट भी न रोली तो मुखे कमदार न बन जाए। हाँ अरे गल रे या मुझसे अरे कार थी वो उठो अन्यायते बैठा हो रहे उठो हलो हलो मासा कद थाड़े ते हलो ओ मायने मोए के जरूर टकराई न जरूर केदा चाची केदा जल्दी बुधाओ केदा जे औरत ते हाथ कयो अज मां उनका कुतुल कुतुल कर जन्नस ओ कमदार अब्बा यो कमदार अरे जा से मत दंतो गोल वादो कर दंतो गोल अज कमदारू के जिंदा ना चलनो वादो कर के तो मथे ते चली वया इतनी जाती दंतो गोल वादो कर अरे तू तो मत कर बस के भी जवा दो गाल तो मुदा नेदा कर मामलो थियो छाए अम्मा आखिर तोखे कमदार छो मारियो अम्मा अरे ये गालू पोजू न पर तू दंतो गोल भला उन दू बदू थींदो कमदार जो मत पानो पो गालू कंदासी अरे बा वन्यो बा तकड़ो वन्यो ने मोए कमदार जो मथो बात करे सेड़ा हल दे दंतो तो तुलो पे जिन में गेरत थी दंतो तो तुलो पे अरे गेरत थी तावे दंतो तो तुलो पे दंतो का दे ओ दंतो का दे अरे मुड़ो मुड़ो बचाया मुड़ो अरे मुड़ छोरा विजी ने सबनी के सूरन में मुड़ो हट पदे चाचा मुझे मथे ते गेरत चली होया अज कमदार के कुत्ते कंदुस हटी पदे थी कमदार न तनी नो मारे बचाया अम्मा ओ अम्मा तू रोक बचाए के किथे जान न करे विजे छड़ो तने के मोए मारे के सब कुछ करे अरे मुझे मगज फाटी पियो मुझे सब तो निकरे वो खेरा खेर गुरु रन्ना पर पाजो खेर गुरु पोइ सजे जगह जो खेर गुरु छो पोइ असा के मसलन में भी जीवरी अरे खैरा जेसर दे खैर हुजे मुआ खगा तू विच में न गाल तू विच में वो धुती वनी धूड़ पाए बाबा तू चुप कर बाबा अल्लाह कंदो ते बचायो खैर साईंदो ए को ध्यान कोन कंदो अरे केरो ध्यान कंदो मुझो मगज फाटी पियो कहर थियो अरे कमदारू बाहर निकलिया ताज मां तो कुत्ते कया निकलिया बाहर मां वो खूनी मानुआ जे बाहर न निकलंदे तो मैं घर में गिरी बंदो मैं खून नहीं आ अज इन है खून में करने से मैं सजास अबे तो बस सुन कर ले लो बस आया चरियो ओई छा हु तो मो आहे चरियो बाहर विदन गाल वधी विदी हली छडी से मोराडियो करे विदो लो तू मा अरे जे सरसुन जे मतो मालूम ना इन नो फाला हे पर ने करे तू बे अरे आओ चवई तू बे माच करे वे अजायो छो ची पंजो पांजे पोया पियो वई अरे भौके तो बारे क्यों भौके यो मो आहे भौकड़ तू वे माच करे वे तू भा है जुल्म है छा है खुदा जी का मार पौंदस अरे कमदारू बाहर निकलिया साल जे अंज में वनी सुतो तो असानी ओदत ते हाथ करी असानी केदत खेल काजवा निकलिया बाहर असानी केदत मथे ते चली वया हां वदी पंजे पादे ला पुलिस गुदाई दई दिसान या पुलिस तो के मुका केतरो दी बचाए मां तो के बख्श न कंदुस मां जो खूनी मानवा याद रख जा कमदारू साला दिलावर हां इतरी कावड़ तवा के सुए नथी दिलावर खान सिकंदर खान तू असांजे मोहब्बत जे साज़न खे छेड़ियो आहे इन करे हाणे तुझे लाइ असांजे दिल में का बि जगह न आहे असां कानून मुताबिक मजबूर हुआसीं तव्हां भली पंहिंजी कानूनी कार्रवाई कयो हा पर हिकु ॾींहुं अॻु ॿुधाए था सघो पिया इन लाइ माज़रत साहब इहा ओधर वाली माज़रत क़बूल न पोसी ओधर ते ॻाल्हि कयो कीअं अचणु थियो आहे डीएसपी साहब मोकिलियो आहे हुकुम कयो उनजी असां कहिड़ी ख़िदमत करे सघूं था साहब तव्हांजा थोरा लाइण चाहे थो
तव्हां ख़ूब थोरा लाथा न सॼा। नाराज़ न थियो, वक़्त जो फ़ाइदो वठो। कहिड़ा फ़ाइदा ॾिसो वो दर ते? साहब जे बदली जो ऑर्डर आयो आहे, 15 तारीख़ तां निकिरी वेंदो। पोइ असां छा कयूंसि? दिलावर खान जी 25 तारीख़ आहे, अञा 10 ॾींहं अथव। तव्हांखे पूरी पूरी इजाज़त आहे, भले मुल्क ॿारे ॾियो। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती, कहिड़ो मुल्क ॿारींदासीं? तव्हांजे ज़हन ते शायदि न आहे, पर तव्हां साहब खे को कमु चयो। कहिड़ो कमु? मूसा खान जे ज़मीन जे मथां कब्ज़ो। ओ चइबो त निसार ख़ान वेंदे वेंदे असां मथां थोरो करणु थो चाहे। ईअं ई सम्झो त तव्हांजा कुझु थोरा लाहिण थो चाहे, पर इहो कमु तव्हांखे 10 ॾींहंनि जे अंदर ई करणो पवंदो। 10 ॾींहं वॾा आहिनि सिकंदर ख़ान, तमामु वॾा। पोइ 10 ॾींहंनि में असांजे तरफ़ां तव्हांजे मथां का बि कार्रवाई न थींदी। त पोइ साहब खे मुंहिंजे तरफ़ां सलाम चइजां ऐं चइजांसि त वक़्तु अचण ते इहो थोरो तुंहिंजो ज़रूरु लाहींदासीं, ज़रूरु। पोइ पंहिंजे कम जी शुरूआत कयो। बाबा तूं सारी ख़िदमत करूं ओधर ते बाबा। न बाबा, ॿिए दफ़े। फ़िलहाल तव्हां पंहिंजे कम जी तयारी कयो। निसार खान, हाणे दिलावर जो शिकार असां खूब कंदासीं, खूब कंदासीं। मूंखे नथो लॻे त दिलावर ख़ान जहिड़ो सियाणो पखी असांजी कोड़कीअ में एतिरो जल्द फासंदो। मोहबती माण्हू बेवकूफ़ हूंदा आहिनि, उन्हनि खे फासाइण तमामु आसान हूंदो आहे। निसार साहब, इन कम जे एवज़ तव्हांखे एतिरो कुझु ॾींदासीं जे तव्हांजी बाक़ी ज़िंदगी ॾाढे आराम सां गुज़रंदी। इन कम में दिलावर ख़ान या हाकिम ख़ान जो शिकार थे या न थे, पर जब्बार ऐं मजियो जो शिकार थियण लाज़मी आहे। जेसीं ताईं असां इन ॿिन्ही खे ख़तमु न कंदासीं त असांजे मथे जो सूर ख़तमु कोन थींदो। उहे ॿई त अॻियां हूंदा सभिनी जे, पोइ उन्हनि ॿिन्ही खे ख़तमु करणु तव्हांजे लाइ कहिड़ो मसइलो आहे? सिर्फ़ असां न निसार साहब, तव्हांजो बि असां सां भरपूर साथ हूंदो, भरपूर। जे साथ न ॾियां हां त पोइ तव्हांखे अहिड़ी सलाह बि न ॾियां हां। जेकॾहिं अहिड़ी सलाह निसार ख़ान तो असांखे ॾिनी आहे त पोइ निसार ख़ान असां मां बि अव्हांखे कस न लॻंदी।